नाज़िम PTLF ऐं IBA टेस्ट पास उस्तादनि पारां 10 महीननि खां पघारूं जारी न थियण यूसी पॉलिसी जी भञ कड़ी उस्तादनि जे जबरी बदिलियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। वधीक तफ़सील मंज़ूर महेसर जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन PTLF ऐं IBA टेस्ट पास उस्तादनि पारां 10 महीननि खां पघारूं जारी न थियण यूसी पॉलिसी जी ख़िलाफ़ वर्ज़ी उस्तादनि जो जबरी बदिलनि ख़िलाफ़ PTLF जे तालके सदर एजाज़ चांडियो, ताहिर महज़ून, अब्दुल समद बुग्यो, सदीक बाही, अमीर अली छुट्टो, महबूब सोलंकी ॿियनि जी अॻवानी में उन मौक़े ते हिननि जो चवणु हुयो त तालीम खाते जे ऑफिसरनि पंहिंजी मनपसंदी ऐं करप्शन सबबि उस्तादनि सां ख़राब वर्ताव करे रहिया आहिनि। घुर कई आहे त मेहर में जबरी ऐं गैरकानूनी बदिली रोके उस्तादनि के 10 महीने जो पघारूं जारी करे IBA उस्तादनि जा जायज़ मुतालबा हल कया वञनि। ॿी सूरत में सूमर खां एहतजाज तारीख़ हलाई वेंदी। जेको फर्स्ट फेज़ अपॉइंटमेंट थियो आहे उहो सिर्फ़ु यूनियन काउंसिल ते आहे, पर असांजे ऑफिसरनि खे जॾहिं बदिलियूं कयूं त उन्हनि खां इहा ॻाल्हि विसरी वई त असांजा ही फर्स्ट फेज़ वारा कढी असां ॿिए यूनियन काउंसिल में मोकिलियूं। असांजे लाइ इंतिहाई ॾुखींदड़ ख़बर इहा आहे, ॻाल्हि इहा आहे त असांजा इलाही सारा डिसेबल उस्ताद जेके आहिनि, जेके डिसेबल कोटा ते आहिनि, उन्हनि खे बि हितां 30-40 किलोमीटर दूरान ऐं बदअमनी वारनि इलाइक़नि में मोकिलियो वियो आहे। मुख़्तलिफ़ खातनि ॿियनि में नौकरियुनि में हुया, उहे नौकरियूं छॾे तालीम खाते में आया त 10 महीननि खां पघार न थियूं आहिनि। असां उन लाइ निकिता आहियूं ऐं हिन महीने पघारूं न थियूं त असां लाइ अमल वधीक जोड़ींदासीं। उन खां अलावा इलीगल बदिलियूं थियूं आहिनि, जेके मौजूद आहिनि या डिसेबल ते ॾोरां इलाइक़े में मोकिलियो अथनि ऐं इहे वापसि न थियूं त फिलफोर अञा वधीक असां एहतियात हार्ड एरिया जा उस्ताद शहर में रखिया अथनि ऐं शहर जा उस्ताद हार्ड एरिया में मोकिलिया अथनि। अहिड़नि परे इलाइक़नि में मोकिलिया अथनि जिते पहुचणु ॾाढो ॾुखियो आहे। हिन में 2021 जी पॉलिसी तहत माना मोकिलणु हिननि खे खपे या उन्हनि इलाइक़नि में, पर मनपसंद माण्हुनि खे हिननि शहर में रखियो आहे। ऑर्डर्स मॉडिफाई थिया आहिनि। असां सेक्रेटरी साहब खे ऐं सरदार शाह साहब खे गुज़ारिश था कयूं त दादू ज़िले जे अंदरि जेके मॉडिफाई ऑर्डर्स थिया आहिनि असांजी डेटाबेस छाजे करे नथी मोकिली वञे। तव्हां उन्हनि जी इंक्वायरी करायो। 9-10 महीननि खां असां पंहिंजो घर हलायूं, असां नौकरियूं कयूं, असांखे चयो पियो वञे त स्कूल खोलायो, स्कूल खोलाइण लाइ पर स्कूल बंदि कराइण जी साज़िश पिया कनि। हिकु उस्ताद अहिड़ी परेशानी जे दौर में पंहिंजूं नौकरियूं छॾे करे तव्हां जा ॿार कहिड़े तरीक़े सां पढ़ाईंदो। ऑफिसर तबिको उहो आहे मनपसंद माण्हुनि खे। हिकु त जॾहिं तव्हां पॉलिसी यूसी बेस्ड पॉलिसी ठाही आहे त उन जी ख़िलाफ़ वर्जी तव्हां पिया करियो। तव्हां हार्ड एरिया जा माण्हू खणी करे सॉफ्ट एरिया में भर्ती पिया कयो। इहो किथां जो कानून आहे? असां नवां IBA जा टीचर आहियूं। 2021 जी भर्ती जेके असां पहिरियां प्राइवेट ड्यूटियूं छॾे असां हिते आया आहियूं। असांजूं सैलरियूं 10 महीननि खां बंदि आहिनि ऐं असांखे पहिरियां चयो त तव्हांजो बजट बुक में 9 ग्रेड आहे, 14 थींदो तॾहिं तव्हांजी सैलरी थींदो। खैरपुर ज़िले पंहिंजी फर्स्ट फेज़ जी सैलरी करे छॾी, सेकेंड फेज़ जी बि करण वारा आहिनि ऐं असांजी दादू वारा हिन 9 महीननि में 3 DO चेंज करे चुका आहिनि। इन जो मक़सदु असां छा सम्झूं? असां जॾहिं हुननि खां पुछूं था त उहा असांजी डेटा पब्लिक कयो, डेटाबेस असांजी कोन था ॾियनि। असांखे हुननि शइ जी ख़बर ई कोन थी पए त असांजा फाइल किथे आहिनि। असांजी नई उस्ताद जीअं अपॉइंटमेंट थिया आहियूं, उन खां अलावा असां जेको 10 महीना ड्यूटी लगातार कयूं पिया। एप अचणु, सख़्तियूं वधण, असांजे अचण खां पोइ एतिरी बावजूद टफ एप अचण खां पोइ असां ड्यूटी कयूं पिया, उन खां बावजूद बि जेको असांजी सैलरी कोन थी आहे। नाज़रीन PTLF ऐं IBA टेस्ट पास उस्तादनि पारां कयल एहतजाज में शरीक उस्तादनि ऐं PTLF अॻुवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि घुर कई आहे त IBA टेस्ट पास उस्तादनि जूं 10 महीननि खां बंदि पियल पघारूं जारी करे जबरी बदिलियूं वापसि कयूं वञनि। कैमरामैन यासिर ख़ान सां गॾु मंज़ूर मैसर, आवाज़ न्यूज़ मेहर।